जी नाज़रीन, हाणे अवां खे मौसम के हवाले से अपडेट कंदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। बिजली गायब है। हेठाइन वारा इलाइक़ा पाड़ी हेठ अची विया है। जी नाज़रीन, लाड़काने, डोकरी, शहदादकोट, शिकारपुर, हुमायूं शरीफ, मियाँसाब समेत ॿियनि इलाइक़नि में मींहुं वठो आहे। सखर, रोहड़ी, पनियाकल, बबरलोए, सालेपत, ख़ैरपुर, रानीपत, गंबट ऐं पीर जे ॻोठ तोड़े, रिपड़ी, नारे, चुंडके में पिणु वसकारो थियो आहे। कंदकोट, कशमोर, बख्शापुर, ठुल, गड़ियसन, मीरपुर बुरड़ो, मुबारकपुर समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध जे अक्सर इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। कराची, हैदराबाद में कारा ककल छाइण रहा। जैसे तव्हांखे ॿुधायूं पिया त लाड़काने, डोकरी, शहदादकोट, शिकारपुर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहुं वठो है। जी नाज़रीन, तफ़सील मालूम कंदासीं लाड़काने मां रशीद समोस सां हिन वक़्तु गॾु आहे। जी रशीद, छा सूरत हाल आहे बरसात खां पोइ? जी बिल्कुल अली रज़ा, मुसलसल कलाक खां जेकी बरसात हुई उहा लाड़काने में ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में हलंदड़ रही। ऐं बरसात खां पोइ जेको आहे अक्सर इलाइक़नि में बरसाती पाणी बीहजी वियो आहे, जंहिंमें कामशाह बुखारी रोड आहे या गर्ल्स कॉलेज वारो रोड आहे ऐं सुभानला चौक वारो जेको रोड आहे, सिविल लाइन थाणे वारो, इन समेत लाड़काने जे अक्सर इलाइक़नि में नज़र बैस कॉलोनी समेत सचल कॉलोनी ऐं अक्सर इलाइक़नि में जेको आहे बरसाती पाणी बीहजी वियो आहे। ऐं जेके मेयर लाड़काणो आहे, लाड़काने ज़िले इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल कराइण में नाकाम थी विया आहिनि, छो त ॿ ॾींहं अॻु बि जेकी बरसाति पई हुई त उनखे 2 ॾींहं थी विया हुआ त उनजो जेको पाणी हो उहो मुकमल तौर ते लाड़काने ज़िले मां न निकिरी सघियो हो। पर अॼु वरी बरसाति पई आहे, जेको पाणी आहे उहो बरसाती बीहजी वियो आहे। अक्सर इलाइक़नि में जेको आहे बरसाती पाणी बीहण सबबि रहवासी तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे त बिजलीअ जी